सिंध हुकूमत पारां IBA लिखत टेस्ट वसीले ग्रेड 5 खां 15 ग्रेड ताईं नौकरियूं ॾियण जो ऐलान। नोटिफिकेशन जारी। सिंध हुकूमत नयनि भर्तियुनि लाइ IBA लिखत टेस्ट वसीले ग्रेड 5 खां 15 ग्रेड ताईं नौकरियूं ॾियण जे हवाले सां पॉलिसी जो ऐलान कंदे नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। जरत समूरनि खातनि खे हिदायत कई वई आहे त ग्रेड 5 खां 15 ग्रेड ताईं ख़ाली आसामियुनि जा तफ़सील IBA सखर हवाले कया वञनि। यादि रहे, सिंध काबीना जे नयनि भर्तियुनि जे हवाले सां 21 नवंबर ते कोठायल इजलास में ग्रेड 1 खां 15 ग्रेड ताईं नौकरियुनि लाइ IBA कराची या सखर वसीले लिखत टेस्ट वठण जी ॻाल्हि ज़ेरे बहस रहियो, जंहिं खां पोइ 24 डिसंबर ते काबीना जे सभिनी मेंबरनि गॾियल इतफ़ाक़े राय सां ग्रेड 5 खां 15 ताईं समूरियूं भर्तियूं IBA सखर जे लिखत टेस्ट वसीले करण वारी तजवीज़ क़बूल कई। सिंध हुकूमत पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि IBA पारां लिखत टेस्ट मैट्रिक, इंटरमीडिएट ऐं ग्रेजुएशन जे 3 कैटेगरियुनि ते मुश्तमिल हूंदी ऐं टेस्ट पास करण लाइ घटि में घटि 50 मार्कूं घुर्बल आहिनि ऐं उहा टेस्ट 3 सालनि लाइ कारगर हूंदी। सिंध हुकूमत समूरनि खातनि खे IBA सखर सां मुकमल सहकार जी हिदायत कंदे ग्रेड 5 खां 15 ताईं ख़ाली पियल आसामियुनि जा समूरा तफ़सील हिकु हफ़्ते अंदरि IBA सखर हवाले करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। वाज़े रहे, सिंध जे मुख़्तलिफ़ खातनि में ग्रेड 1 खां 15 ग्रेड ताईं लॻभॻि 50,000 आसामियूं ख़ाली पियल आहिनि, जिन ते भर्तियूं करण जे हवाले सां नई भर्ती पॉलिसी जो ऐलान कंदे नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, कराची।